अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ सगद आओ आया इशायूब सब खाग में एक नजर हेडलाइंस ते। मुल्क में कोरोना वायरस सबब वधिक 74 ॼणा फोत थी विया। 24 कलाकनि दौरान 3084 नवा केस ज़ाहिर। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 62,061 टेस्टूं कयूं वयूं। केस मुस्बत अचण जी शरह 4.96% रही। अगूण घरू वज़ीर चौधरी निसार डिघे अरसे खां पोइ सुभाणे पंजाब असेंबली जे मेंबर तौर हलफ खणंदो। चौधरी निसार चयो आहे त हलफ खणण जो इहो मतलब नाहे त मौक़िफ़ में का तब्दीली आई आहे। असेंबली मां कंहिं बि क़िस्म जी मराअत, पघार या TADA न वठंदसि। हलफ खणण जो बुनियादी मक़सद सियासी हालतुनि ते कंट्रोल करण आहे। सऊदी अरब परडेही पांधीअड़नि खे हज जी इजाज़त ॾेई छॾी। सॼी दुनिया मां 60,000 हज पांधीअड़ा सऊदी अची सघंदा। 18 सालनि खां घटि ऐं 60 सालनि खां वरी ॼामार वारनि ते पाबंदी हूंदी। पांधीअड़नि खे वैक्सीनेशन सां गॾु 3 ॾींहं सऊदी अरब में क्वारंटीना थियणो पवंदो। पाकिस्तान सऊदी अरब सां राब्तो करे चीनी वैक्सीन रजिस्टर करण जी दरख़्वास्त करे छॾी। पाकिस्तान मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त शहरियुनि चीन जी वैक्सीन लॻराई आहे। सेहत जे आलमी इदारे भी चीनी वैक्सीन मंजूर करे वरती आहे। गढ़ी यासीन वेझो गोठ शाह मारफाणी में मारफाणी बिरादरी जे 2 धुरियुनि में कारे तकरार तां झेड़ो। फायरिंग में 4 ॼणा क़तल। मारिजी वियलनि में सुधीर मारफाणी, अब्दुल गनी ओगान ऐं हाशिम मारफाणी शामिल। 4 ॼणनि जी क़तल खां पोइ धुरियुनि में छिकताण तेज़ थी वई। चक में कंडरा पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल अब्दुल रज़ाक जागीरानी जे वारसनि जो धरणो सखर शिकारपुर इंडस हाईवे ब्लॉक करण सबब ट्रैफिक मुअत्तल। SSP सखर इरफान समूह ऐं SHO कंडरा अली बख्शर खिलाफ सख्त नारेबाज़ी। वारसनि इल्ज़ाम हयो आहे त पुलिस अब्दुल रज़ाक जागीरानी खे गिरफ़्तारी खां पोइ जुड़तू मुक़ाबलो ॼाणाए क़त्ल कयो आहे। अब्दुल रज़ाक सां गॾु गिरफ़्तार 2 नौजवाननि मुमताज़ ऐं दाइम जागीरानी खे पुलिस जे चंबे मां आज़ाद कराए संदन हयाती बचाई वञे। सिंध में तेज तूफ़ान ऐं बरसात खां पोइ बिजली जो निज़ाम धरम भरम। खैरपुर जे मुख़्तलिफ़ शहरनि में गुज़िरियल राति खां बिजली बंद। फैज़गंज, कोट डीजे, पीरगोट, पिरियालो ऐं ॿिया इलाइक़ा बिजली खां महरूम। दादू जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में केतिरनि ई कलाकनि खां बिजली बंद। टंडो अलायार में तूफ़ान सबब बिजली जा थंबा किरी पिया। अंबनि जा वण किरण सबब वापारियुनि खे लखे रुपयनि जो नुक़सान। बिजली जी बंदिश सबब पीअण जे पाणीअ जी सख़्त खोट। कारोबारी सरगर्मियूं ठप। अस्पताल में ऑपरेशन मुतासिर।